नालो मिस्टर सिंधी आहे। जी सर। ही कहिड़ो नालो रखियो आहे तव्हां? सर बसि इश्क जी इब्तिदा ॾिसूं था इम्तिहान किथे थी बीहे। अच्छा, तव्हांजी हर शइ पॉज़िटिव आहे, नौकिरी लाइ अहल आहियो, पर तव्हांखे त ख़बर हूंदी मिठाई ॾियणी पवंदी आहे। सो 5 लख जमे कराए वञो, ऑर्डर तव्हांखे मिली वेंदो। पर सर पैसा उन्हनि खां वठो जेकी ना आयल आहिनि। जेकॾहिं आउं सही आहियां त पोइ ग़लति तरीक़े सां नौकिरी छो वठां? बाबा ग़लति तरीक़ो कहिड़ो, ही त रवाजु आहे। न सर रवाज न, पर बीमारी आहे जेका सिर्फ़ु ग़रीबनि जो रतु पीअण लाइ आहे। बाबा नौकिरी मुफ़्त में कोन ॾिबी आहे। पर सर नौकिरी पैसनि ते बि नाहे ॾिबी। सर तव्हांजी पघार घणी आहे? 1,08,000। छो? वाह अड़े दुनिया तुंहिंजा रंग। 1,08,000 पघार खणण वारो माण्हू उन माण्हू खां पैसा पियो वठे जेको बस जो किरायो बि दोस्तनि खां वठी अची पुॻो आहे। भला कंहिं MNA MP जी सिफ़ारिश अथई? सर जेकॾहिं MNA MP सां एतिरा वास्ता हुजनि हा पोइ अहिड़ा हाल हुजनि हा। बाबा माफ़ कजो, ही नौकिरी तव्हां लाइ नाहे। सर तव्हांखे कुझु त ग़रीबनि जो अहसासु करणु खपे। बाबा मथे ताईं पैसा ॾियणा था पवनि, इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? सर वाकई तव्हांजो को ॾोह कोन्हे, पर तव्हां ॿुधायो असांजो कहिड़ो ॾोह आहे? गुरबत में ॼमियासीं, गुरबत में पलियासीं, गुरबत में पढ़ियासीं। कंहिं महिल कुझु खाधोसीं त कंहिं महिल बुखिया सुतासीं। हज़ारनि ॾुखनि जे बावजूदि इन उमीद ते जीअंदा रहियासीं त पंहिंजो बि वक़्तु ईंदो। पढ़ाई पूरी करण लाइ माइट कर्ज़ खणंदा रहिया, सिर्फ़ु इन आस ते त नौकिरी मिलंदी त गुज़र बि हलंदो। पर तव्हांजे हिन निज़ाम मूजिबि असां जहिड़नि लाइ त का जॻह ई कोन्हे। इहो निज़ाम सदाईं खां हलंदो पियो अचे, का नई ॻाल्हि कोन्हे। सर ग़रीब बि इन करे सदाईं पिसंदो पियो अचे। प्लीज़ यू मे गो नाउ। जी सर आउं वञा थो, पर कुझु ॻाल्हियूं तव्हांखे ज़रूरु ॿुधणियूं पवंदियूं। सर हमेशह इंसाननि जे वाता ॿुधंदा पिया अचूं त ज़मानो ख़राबु आहे, पर अॼु यकीन थी वियो ज़मानो उहो ई आहे, इंसान पाण ख़राबु आहे। इहो ई निज़ाम हलंदो रहियो त रस्तनि ते रुॻो कुत्ता हूंदा, माण्हू वरी जंगलनि ॾांहुं रुख कंदा। 71 सालनि में कुझु तब्दील इन करे कोन थियो जो असां लालच जी हवस में एतिरा त अंधा थी विया आहियूं जो असांखे पैसे खां सवाइ ॿियो कुझु ॾिसण में ई कोन थो अचे। यादि रखो सर, जिते दिलि हूंदी आहे उते अहसास बि हूंदा आहिनि, ऐं अहसास जी छांव में अक्सर ख़्वाब जनम वठंदा आहिनि। ज़रूरी नाहे त ख़्वाब ॾिसण वारो अमीर ई हुजे, ग़रीबनि जे झोपड़ियुनि में बि ख़्वाबनि जा रक़्स हलंदा आहिनि। असांजो हर इदारो क्राइसिस में इन करे आहे जो क़ाबिल माण्हू मज़ूरी पिया कनि ऐं नाअहल जाहिल माण्हू उन्हनि जा हक़ मारियो वेठा आहिनि। तुंहिंजे चवण ते निज़ाम कोन हलंदो। सर अहिड़े निज़ाम जे चवण ते असीं बि कोन हलंदासीं। अहिड़ो निज़ाम तव्हांखे ई मुबारक हुजे जिते हर पैसे वारे जी चमचागिरी करणु लाज़मी हूंदी आहे। तव्हां इन में ख़ुशि आहियो अलॻि ॻाल्हि आहे, पर सर यादि रखो नसीबनि जी झोली में हमेशह ॾुख न आहिनि हूंदा। कॾहिं ग़रीब जो बि वारो ईंदो, पोइ तव्हांखे अहसासु थींदो त ख़्वाबनि जा लाश ॾिसी दिलि ते छा गुज़रंदी आहे। सर ही नौकिरी तव्हां पैसनि ते ॾेई छॾियो, पर दुआ कजो वक़्तु फेरो न खाए। किथे ईअं न थिए जो तव्हांजी औलाद साॻी असां वांगुरु ईअं धिका खाए।